ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कंदालो रेती खां त रेती वेझो पंजाब जे शाहवाली वारे इलाइक़े में ट्रालर जो टक्कर लॻण सबबि उमरकोट वासी हिक कुटुंब जा 4 घर भाती फौत थी विया आहिनि। हादसे में फौत थियलनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर कंदालो रेती खां त रेती वेझो पंजाब जे शाहवाली वारे इलाइक़े में ट्रालर जो टक्कर लॻण सबबि उमरकोट वासी हिक कुटुंब जा 4 घर भाती फौत थी विया आहिनि। हादसे में फौत थियलनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर कंदालो रेती खां त रेती वेझो पंजाब जे शाहवाली वारे इलाइक़े में ट्रालर जो टक्कर लॻण सबबि उमरकोट वासी हिक कुटुंब जा 4 घर भाती फौत थी विया आहिनि। हादसे में फौत थियलनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी रेती जो रिपोर्टर शफ़ी मोहम्मद खोसो असां सां लाइन ते मौजूद है। जी शफ़ी मोहम्मद, आगाह कजो छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल मंज़र मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। पंजाब जे शहर शहवाली वेझो इंडस हाईवे ते हादसो पेश आयो आहे। हादसे जे नतीजे में 4 ॼणा जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। सरिया रोड वटां टालर जो मोटरसाइकिल सवारनि खे टक्कर लॻो आहे, जंहिंजे नतीजे में मर्द औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 4 ॼणा मौके ते फौत थी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त इतला मिलियो आहे रेस्क्यू टीम सां गॾु पहुची जेके फौत थी वियल आहिनि उन्हनि जे मड़ खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। फौत थी वियल हिकु ॼणे जी जेका सुञाणप क़ौमी शनाख़्ती कार्ड वसीले कई वई आहे, जेको इजाज़ अहमद वल्द जिंद ख़ान जे नाले सां थी वई आहे। जी शफ़ी मोहम्मद, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।